में सरदार कादिर बख्श खान खोसे जी माड़ी आ। माड़ी आ। जी जी हाँ। अच्छा अचो मथे अचो आवाज़ हेलो अचो अचो તમે ક્યાં છો ગાને માં આનો नाज़रीन हिन वक़्तु असीं ॻोठ कादिर बख्श खोस में मौजूदु आहियूं जेको जामड़ा स्टाफ जे भरिसां 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। असां सां गॾु मौजूदु आहिनि तैमूर ख़ान खोसो साहिब जन जेके असांखे हिन माड़ी जी जेका मुकमल ब्रीफिंग ॾींदा। साईं हे जेका माड़ी आहे मतिलबु हिकिड़ी नक्श निगारी थियल आहे त इहो माना कॾहिं जो कमु थियल आहे? इहो 1890 जी आहे। सरदार कादिर बख्श खान खोसो ठाराई 1890 जे दौर में। 1890 त माना सदीअ खां मथे थी। हाँ 135 साल। अच्छा 135 साल। अच्छा उन टाइम जेको हिन ते घणो ख़र्चो आयो? 22,000 लागत थी आहे। 22,000 जी जी हाँ। माना हे केतिरे अरसे में ठही है? बस 3 महीना रखा जो टाइम। अच्छा हे त कम त इलाही भई बिल्डिंग त इलाही आहे मतिलबु मटीरियल 3 महीननि में ठही 3 महीननि में तैयार थी आहे। अच्छा हीअ जेको माड़ी आहे जीअं तव्हांजो कादिर बख्श खान खोसो साहिबु हुयो जी जी सरदार हुयो सरदार हुयो जी उन छाजे लाइ ठाराई? बस उता के शिकार करण जे लाइ बारूद सां कमरा भरियल हूंदा बंदूकनि सां हिते ईंदो शिकार करण पोइ खोलींदो हुयो माना उता शिकार कया हुयसि। काएं ॾींहुं ईंदो? बस महीने 15 ॾींहं ईंदो हुयो। अच्छा जी जी हाँ। काथां जेकाबाद में? जेकाबाद कादरपुर। अच्छा जी हाँ। अच्छा हे जेको मिसाल तौर पंहिंजो मरहूम सरदार साहिबु कादिर बख्श खान खोसो जी जी जो घणा महीना हिते माना आयो वियो माना केतिरो अर्सो हिते माना काफ़ी टाइम हिते ईंदो रहंदो हुयो। हिते ईंदो रहंदो काफ़ी टाइम माना केतिरो साल 3 साल आयो हुयो? हाँ हाँ कंटिन्यू सुठो टाइम आयो हुयो। अच्छा जी जी हाँ। महीने 15 ॾींहं शिकार ते ईंदो हिते जेके बि फ़ैसिला हूंदा हुया उहे फ़ैसिला करे वेंदो हुयो। उन खां पोइ हुनजो जेको पुटु हुयो राजा रहीम खान राजा जो जेका अंग्रेज़ लक़ब ॾिनो हुयो राजा जो उहो ईंदो हिते फ़ैसिला कंदो उहो बि हिते शिकार कंदो हुयो। मतिलबु ठहियल जेका आहे कादिर बख्श खान खोसे जी आहे। अच्छा हे जेको हुनजो फर्ज़ंद हुयो राजा खान नालो राजा रहीम खान। रहीम खान हाँ उहो बि ईंदो हुयो। जी जी हाँ उहो बि। उन खां पोइ जेको आहे सो कोई न हुयो। पोइ सरदार अब्दुल खान खोसो सरदार मुकीम खान खोसे जो वालिद साहब। अच्छा सरदार अब्दुल खान खोसो उहो हुनजो फोर्ट ते सरदार मुकीम खान बि हिते आया हुया? जी जी हाँ मुकीम खान ऐं सरदार अब्दुल ईंदो आहे हिते। माना हीअ जेके हाणे जेको आहे माना वीरान थी वई आहे माड़ी जेका आहे हुनखे आबाद करण लाइ सरदार साहिब खां पोइ कादिर बख्श खान खां पोइ कंहिं माना कोशिशूं वरितियूं? उन खां पोइ जेको आहे सो ज़ाकिर साहिबु जेको आहे सो असांजो मरहूम ज़ाकिर साहिबु हुयो उन कोशिशि कई सकाफ़त खाते वारनि सां ॻाल्हाई। पोइ सकाफ़त खाते वारनि हिनखे रिपेयर करायो। हाणे ॿाहिरि पटी लॻल आहे हीअ इमारत सकाफ़ती खातो विरसो आहे महिरबानी करे हिन जी हिफ़ाज़त कंदा। ऐं सरदार साहिबु बि ईंदो आहे पोइ असां संभाल कंदा आहियूं ॻोठ वारा फ़हीम फिदैया जीअं मां आहियां इहो ईद बारात जॾहिं असां इस्तेमालु कंदा आहियूं माना हीअ हाणे असांजी औताक आहे। अच्छा माना हाणे जेको सरदार साहिबु पोइ ज़ाकिर खान जी तव्हां ॿुधायो त आबाद कंदो हुयो जी जी त ईद वारे ॾींहंनि ते बि हिते माना कुर्सियूं वग़ैरह? जी जी हा लॻंदी हुयो वेंदो हुयो मेल मिलाप ज़ाकिर खान वेंदो हुयो मां वेंदो आहियां हाणे वरी मां वेंदो आहियां। सही जी जी हाँ। ईद वारे ॾींहं में वेंदा? जी जी हाँ। आम रूटीन में न? आम रूटीन में बि वेंदा आहियूं सना छोका जेके बि कमु मसइला हूंदा आहिनि मां मसइला हल कंदो आहियां। महिमान ताईं ईंदा आहिनि जीअं अॼु तव्हां आहियो तव्हांखे टाइम ॾिनोसीं खोलींदा आहियूं खुलियल हूंदो आहे डेली। सही जी जी हाँ। हाणे हे कमरा आहिनि माना हे छा अंदर हल न भाई हिम्मत कर असांजे हाणे हे साईं जेको माना हीअ जेको कमरो आहे जिते असां मौजूदु आहियूं अब अचो था निकिरी वियो हे कमरो आहे त हे छाजो हुयोसीं छाजो कमरो आहे? साईं हे बि बैठक हुई सरदार साहिब जी सम्झो सरदार साहिब जी बैठक हुई। बाक़ी जेके हेठि 4 कमरा आहिनि उहे जेको सरदार साहिब जे हथियारनि सां बारूदनि सां भरियल हूंदो हुयो। अच्छा हे 2 कमरा ही कमरो ऐं परियां वारो जेको कमरो आहे ॾाकण जे भरिसां आहे उहा बैठक हुई सरदार साहिब। मथी हाल अञा ॿियो बि अथसि बाक़ी शिकार वारा जेको सामान रखंदा हुआ उहे हेठि चइनी कमरनि में। जी जी हा सही हे जेको कमु थियल आहे जेको हवाई मथे असांजे हथूं बसि हे जेको कमु आहे त इहो हितां जे कारीगर ठाहियो आहे या ॿाहिरि मुल्क? जी जी हा इंडिया जे या कहिड़े? न न इंडिया न मुंहिंजे ख़्याल में ईरान जी ॻाल्हि कई। ईरान? जी जी हा ईरान जा कारीगर हुआ? जी हा ॿाहिरि मुल्क जा कारीगर आया हुया बल्कि 2 मुल्कनि जा आया उन्हनि कमु करायो।
सही सरदार साहब जो राजा अब्दुल हुयो सरदार गादिर बख्श जो जेको वास्तो हुयो उहो हिन सां अंग्रेज़नि सां बि हुयो। हाँ हेॾे साईं जेको आहे माना हे मथां हाल थो ॾेखारिजे हे उहो हेठियों वारो साॻियो हाल आहे। हिते छा स्कूल जी मैचां पई हा हा स्कूल जो बैच आहे इहो स्कूल तो हले छा जी हा। हाणे सरदार साहब जेको अब्दुल रज़ाक आहे असांजो सरदार सखी अब्दुल रज़ाक हिन खां पुछी करे जेको आहे सो हिते स्कूल खोलियो। अच्छा इहो जी प्राइवेट मतिलबु जी हा। नाज़रीन तव्हां इहे ॾिसी रहिया आहियो त असां सां गॾु मौजूदु आहियूं तैमूर साहब जेके मुकमल ब्रीफिंग ॾेई रहिया आहिनि त हे जेको नक्श निकारी थियल आहे इहो ईरान खां जेके आहिनि कारीगर आया ईरान खां जेके आहिनि उहे जेके महारत सुठे नमूने हिननि कमु कयो ऐं 3 महीननि में सिर्फ़ु मुकमल कयो आहे कमु। उहो 3 महीननि में कमु मुकमल थियण वारो जेको कमु आहे उहो तव्हां ॾिसी रहिया आहियो। हे ॾिसो नाज़रीन हे कमु केॾो जेको अनोखियो कमु आहे ऐं इहो सिर्फ़ु 3 महीननि में माना मुकमल कयो वियो आहे। ऐं सरदार साहब जी जेको हिकिड़ो शौक़िया तौर ते माना हिकिड़ो शौक़ु हुयो हुनजो त उन नमूने सां जेको हिन ठाराई आहे ऐं हे मुकमल तौर ते साईं हे तव्हां हिकिड़ी माना असांजे हिन अॼोके दौर में हिन जी त क़ीमत त किरोड़े में न हूंदी सही बिल्कुलु सही बिल्कुलु ईअं न बिल्कुलु। हाणे हे जेको माना तव्हां टोटल घणा हिन में कमरा आहिनि? हिन में कमरा 4 हेठि कमरा आहिनि 2 मथे आहिनि 6 हिकिड़ो मथे हाल अथसि सही हिकिड़ो हेठि विचों हाल अथसि। सही जी जी हा। कमरा टोटल माना हिन में 6 आहिनि। सही हा 2 हाल आहिनि वॾा जी जी वॾा हाल। मथे छा मथे बि आहे हाल आहे मथे हाल हाल आहे आहे जी जी हा। अच्छा हलो तव्हांखे ॾेखारियां थो। अचो हलो भाउ हिते ई माना हलियो 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 हलो अगरि जाको में इन खे छॾनि बसि इहो असां ॻाल्हाईंदासीं पोइ बात करो। ही मां काथे था आया असां हे असांजी बैठक आहे जेको आहे सो ईद जे ॾींहुं असां वेहंदा आहियूं। जी जी हा हिते रहंदा आहियूं। बैठक आहे असांजी दोस्त मिलण ईंदा आहिनि जेको सनो सको मसइलो जेको बि हूंदो आहे मां मसइला हल कंदो आहियां। जी जी हा। अच्छा हाणे ॾेई रहो एक्चुअली डॉक्यूमेंट आहे न तव्हां हिते जेकी वेठा आहियो जिते असां मौजूदु आहियूं जी जी हा। हिते सरदार साहब जेको मरहूम कादिर बख्श खान खोसो साहब जी जेका हीअ माड़ी आहे जी हिन वक़्तु तव्हां आबाद करे रहिया जी जी हा। त हिन वक़्तु तव्हां जेको आबाद करे रहिया आहियो त हिन में तव्हां हिते सलाह सुकाल फ़ैसिला कयो था। जी जी हा। त उहे जेके फ़ैसिला आहिनि उहे जेके बिरादरी जा सिर्फ़ु कंदा या ओड़े पाड़े जा बिरादरी जा कंदा आहियूं खोसे क़ौम जा कंदा आहियूं। जेके बि मसइला हूंदा आहिनि जेके असां वरी वधीक चढ़ी वेंदा आहिनि पोइ असां सरदार सखी अब्दुल्ला खान खोसे ते खणी वेंदा आहियूं। अॻे उहो सभु जेको पुलिस जो मसइलो थियो पाण में बिरादरी जो थियो कंहिंजो बि थियो खोसा कबीले जो सिर्फ़ु खोसा कबीले जी ॻाल्हि थी। हा सम्झो था उहो जेको बि मसइलो हूंदो आहे मां मसइलो हिते हल कंदो आहियां। पुलिस जो थियो सनो सको जेको बि मसइलो थियो बाक़ी वॾो को मसइलो थियो खून जो या कारे जो उहो सरदार सखी अब्दुल्ला अच्छा हिते तव्हां केतिरा फ़ैसिला कया आहिनि पाण 8-10 कया जी मां हाणे शुरूआत कई आहे। हाणे शुरूआत जी जी हा। सरदार जेको सरदार साहब सखी अब्दुल्ला खान खोसो उन सां तव्हांजो कहिड़ो मतिलबु रिश्तो लॻे? उहो मुंहिंजो सोट आहे। छोटी सोटा तव्हां सरदार जी जी हा। अच्छा हिते केतिरी खोसा कम्युनिटी आहे केतिरा आहिनि माण्हू कीअं मतिलबु माना केतिरा तादाद केतिरो थींदो? सुठा घर रहनि हज़ार न न हज़ार समझ में जी वोट पे मतिलबु केतिरो आहे? सुठो वोट पे आहे। अच्छा हिन में जेको असां मौजूदु आहियूं हिते जेको तव्हां इलाइक़े में त हिते उहा जेकी सना सुठा जेके मसइला थियनि था उहे डायरेक्ट तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि या हाजी ख़ादिम खान खोसे खे ॿुधाईंदा? हाजी ख़ादिम हुसैन खे बि ॿुधाईंदा आहिनि। पोइ हाजी ख़ादिम हुसैन वरी मूंखे चवंदो आहे बिकॉज़ मां बि मसइला हल कंदो आहियां हाजी साहब बि कंदो आहे वरी या मूंखां न थी सघंदा आहिनि त मां हाजी साहब ॾे मोकिलींदो आहियां या सरदार साहब ॾे मोकिलींदो आहियां वरी उन्हनि सां गॾियो वेंदो आहे त हलो सरदार साहब को तव्हांजा मसइला हल करायो। अच्छा हाणे हे जो कोई इमारत चओ था त सकाफ़त खाते में जी जी थी वई आहे त इन जे सकाफ़त खाते जे अंदर में हुजण जो को फ़ाइदो इहो आहे त सॼो असांखे कमु कराए ॾिनो अथनि। हिकु बंगलो पुराणो थी वियो हुयो सफ़ा हिन जी ओसारी सिर्फ़ु उहा बीठी आहे दरियूं दरवाज़ा जेके बि आहिनि रंग वग़ैरह फिटिंग पखा ॿिया टिया इहे सॼो सकाफ़त खाते वारनि असांखे करे ॾिनो आहे। अॻ में हीअ शइ जेको आहे सो इहे 2023 में कयो। जी जी हा। और शाम जी कमनि था मत में न जी जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा हाणे जेकॾहिं तव्हांखे सकाफ़त खाते केतिरो तव्हां असांखे हैंडवर्क हा हा बिल्कुलु हैंडवर्क करे छॾींदो। जी हा प्रॉपर्टी त तव्हां ईंदा रहंदी बसि पोइ असांजे कम जी रांदि असां इस्तेमालु कयूं था
जी जी माना तो सारी सरदार सरकार बोल सही जी हाणे हीअ जेकी बिल्डिंग आहे माशाल्लाह तमामु जेको आहे माना हीअ क़दीमी बिल्डिंग आहे जो तव्हां ॿुधायो 90 में जेका आहे माना हिकु सदी खां बि मथे ई कहिड़ी 135 साल 135 साल थी विया जी जी आहिनि हा त असांजी उमिरि बि न आहे बिल्कुलु हाणे असां इहो था चाहियूं त असां इहो तव्हां पुछणु था चाहियूं इन अरसे दौरान में कहिड़ा कहिड़ा ॿियनि बिरादरी जा सरदार हिते अची करे दादर खाधे जो शिकार कयूं कहिड़ा काफ़ी सरदार बिरादरी जा सरदार मुंहिंजी एज कुझु घटि आहे मां नथो ॿुधाए सघां सरदार पाण हुजे हा त उहो तव्हांखे ॿुधाए हा जी हा बिल्कुलु मुंहिंजी एतिरी उमिरि बि न आहे शिकार में त माना जी काफ़ी बिरादरी जी जी हा सही सही महिरबानी कयो जी हा ये मथे हाल आहे सर ये ॿियो हाल आहे जी हा ये मथे हाल बोर्ड आई न हुन में बि माना जेका सॼा माण्हू हिते जो वेठा पाणी जो ये जेको ॿाहिरि अचो अचो असांजे हे जेको सफ़ा छत ते माना हाल ठहियल आहे जी जी हा असांखे माना इहो सभु छत ते आया जी हिन हाल जो छा मक़सदु ठाहियल मक़सद इहो हुयो कि सरदार साहब राजेंद्र खान ऐं सरदार राजा रहीम खान कंदा हुआ बाहि बारे सियारे में वेही करे पंहिंजी बिरादरी सां सम्झो न शिकार मोटंदा हुया हिते वेंदा हुया नच कचहरी हणंदा हुया सियारे जे टाइम में बाहि बारे करे वेही कचहरियूं हणनि ॿियो टियों इन जे करे हेठि वेही करे हेठि वेही असां हे माना साईं ॻाल्हि कई त जेका 2 साल सरदार साईं जेका मोॾिया जी जी मां मोॾिया त उन में बि चमकार शराब जोरदार सॼा जोरदार हिते जी जी रहिया जी जी हा माना उन्हनि खे तव्हां माना खे रहिश ॾिनी बिल्कुलु माना ऐं जेका ही 2022 में बरसाति आई हुई इन में बि जोरदार काफ़ी टोटल अची हिते रहिया हेठि मथे बची वियो हुयो सही माना सर रहिश ॾिनी मानसिक पाण खे मानसिक पाठ जी रहिश माना बाक़ी बरसाति या तमामु जी पाणी वाली माना पाणी सभु हिते बि सही कोई कमु थियल जी हा माना कोई हिकु साल जी आहे कमु थियल माना हे जेको आहे शायदि हिन जो जेको आहे माना सकाफ़त वारे कलर न कयो आहे हेठि ई कलर थियल सही हीअं असांजे भन आहे हिन ही तव्हां ॾिसी सघो था सॼो मुल्क ज़ाहिर थो थिए हे ॾिसी सघो था सॼो मुल्क ज़ाहिर थो थिए तमामु बंगलो मथे आहे सही इहो न ॾेखारे भाउ हेॾे मतिलबु तव्हां हे छत ते जिते असां बीठा आहियूं जी जी माना उहो असांजो 135 साल अॻु बि सरदार साहिब जन हिते ईंदा हूंदा जी जी हिते जेको आहे माना हिन इलाइक़े जो या पंहिंजी ज़मीननि जो गुज़ारो कंदा हूंदा इन ख़ातिर माना इहा शइ जी जी हा मथे कई वई आहे अॻे में त हिते घर न हूंदा सॼो शिकारगाह हूंदो हुयो हे त हाणे घर थी विया आहिनि 1890 में त हे न हूंदो जंग हुयो ऐं ॿी शइ मां तव्हांखे ॾेखारियां अचो अच्छा हिते त माना ख़ासि तौर ते शिकार जे लाइ इलाही शिकार जे लाइ जी हा इस्तेमालु कई वई आहे सिधी करवा के ऐं हे मथे ॾिसो था हिते काठीअ वारी ॾाकिण हूंदी सरदार साहिब मथे चढ़ी वेंदो हुयो अच्छा अञा मथे वेंदो अञा मथे वेंदो हुयो अच्छा इहो इन जो मथे छाजे लाइ थी बसि माना इहो ॾिसणु माना माना इलाइक़े जो नज़ारो करणु जीअं हिकिड़ा बादशाह वेहण ज़माने में मथे वेंदा हुया हा किलनि ते या जी, मथे जी, हा, बादशाह न वेंदासीं हा, हा। किलो आहे या इहे जी जी हा मथे जाई मथे, ठाहींदा हुया हा। त माना इलाइक़े जो नज़ारो करणु या किथे शिकार नज़र अचे या अहिड़ी शइ बिल्कुलु, नज़र अचे हा बिल्कुलु बहरहाल इहो माना हिकिड़ी माना सरदार साहिब जी इहा हिकिड़ी सुठी उहा रही आहे त माना पंहिंजे इलाइक़े खे वाच कनि ईअं न साईं हा बिल्कुलु सही अचो अचो तव्हां लिखो अचो 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 बसि बसि बसि